बुकेरा शरीफ में डिप्टी कमिश्नर टंडो अलहयार अल्ताफ गोहर मेमण की ख़ास हिदायतुनि ते मुख्तियारकार टंडो अलहयार मलिक परवेज़ अहमद अब्दुल गनी कोलाची ऐं मीर हसन टालपुर पारां बुकेरा शरीफ में आम वाहिपे जी शयुनि जूं रेट लिस्टूं चेक कयूं वयूं, जंहिंमें ॿिनि दुकानदारनि वकील पठान ऐं अजय कुमार वटि रेट लिस्ट न हुअण सबबि 5,000 ॾंढ लॻाए वियो। मुख्तियारकार मलिक परवेज़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डिप्टी कमिश्नर टंडो अलहयार अल्ताफ गोहर मेमण जी सख़्त हिदायतुनि ते असां रोज़ जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ जायुनि ते रेट लिस्टूं चेक कंदा आहियूं। बुकेरा शरीफ जी अवाम जी शिकायतुनि ते अॼु असां बुकेरा शरीफ विज़िट कयो आहे, जंहिंमें ॿिनि दुकानदारनि वटि रेट लिस्ट मौजूदु न हुई ऐं रेट बि वधीक वठी रहिया हुआ, जंहिं सबबि उन्हनि ते 5 जुर्मानो लॻायो वियो आहे, जेको सरकारी ख़ज़ाने में जमा करायो वेंदो। हुन वधीक चयो त मुनाफ़िक़ोरनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। पहिरें मरहले में हुननि ते जुर्मानो लॻायो वियो आहे, वरी शिकायत जी सूरत में दुकान सील कया वेंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची